करे आया। अस्सलाम वालेकुम एवरीवन, दिस इज मज़ा सितार एंड वेलकम टू कैफे सिंध। कैफे सिंध में तव्हांखे वेलकम चऊं था, भली कार चऊं था। मूंसां गॾु द वन एंड ओनली शेफ बासमा खान। बासमा खान कीअं आहियो? ठीकु आहियो? मां ख़ुशि आहियो? ठीक ठाक मज़े में आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो? सभु ख़ैर लॻो पियो, ऑल इज़ वेलकम लॻो पियो। तव्हां जो कीअं थी गुज़रे तव्हांजी ज़िंदगी? सुठी खुशबाश मज़न में। मेहंदी वेंदी हणी आया आहियो? काॾो छा छो इवेंट में करो? हां, भेण जी शादी हुई त पोइ ॿुधायो त मैं कज़न सोट जी हुई। भेण ई थी न? हां भेण थी। माने में तव्हां पचाई हुजो थी। न न इहा ॻाल्हि न आहे। हिकिड़ी चढ़ी आयो जो मां दशरदम शादी थी त आऊं बस। हां ई थींदो न बस। हां थींदो आहे, असां न गोठनि में त थींदो ई आहे। तो कुछ पचायो वगैरह ये इवेंट? न कुछ पचायो त न, बस देगूं वगूं हुयूं त बस मुंहिंजो बाबो वेठो हुयो न त। हां बस हूंदा निकरा देगे ते वेठा हूंदा। बाकी देगी जो टेस्ट ही पंहिंजो हूंदो आहे। बिल्कुल 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 सही। ऐं जी शादी में गोठन में थींदियूं आहिनि, भत वारी शादियूं, मतलब खारे वारी बूटियूं ऐं डिफरेंट टेस्ट, उन मज़ेदार हूंदो आहे। वो उनके मिस कंदा, पर उनजो पंहिंजो टेस्ट आहे। हिते त वरी बुफे सिस्टम आहे। हां बुफे सिस्टम आहे। उते कराची में भत लगंदो आहे। ओडे गोठ भत लगंदो आहे। वेल तव्हां वेलकम चवंदा भली कार। थैंक यू सो मच बासमा। सो अॼु तव्हांखे वेलकम कंदासीं असां पंहिंजी किचन में, कैफे सिंध किचन में तव्हांखे वेलकम चवंदा, भली कार चवंदा। अॼु असां गॾु आहे शफ़क़ कुकिंग ऑयल। शफ़क़ कुकिंग ऑयल तमामु बहितरीनु कुकिंग ऑयल आहे। शफ़क़ कुकिंग ऑयल में विटामिन ई एंड डी ऐं जेके तव्हांजे स्किन लाइ, बोन्स लाइ, तव्हांजे लाइ इलाही मुफ़ीद आहिनि, बहितरीनु उहे शयूं पियल आहिनि। उनखे अलावा ही कुकिंग ऑयल जेको 100% ऑयल, कोलेस्ट्रॉल ऑयल फ्री, उनखे अलावा हलाल जेको सर्टिफाइड ऑयल आहे। ऐं कुक इन लाइ तव्हां अॻु जी बि लास्ट वीक वारी बि तव्हां एपिसोड ॾिठी हूंदी असांजी, ॾिसो त केतिरो बहितरीनु तरीक़े सां माना रेसिपीज़ ठाहियूंसीं, सुठियूं डिशिज़ ठाहियूंसीं, तमामु बहितरीनु ख़ुशबू हुई। सो अॼु शफ़क़ गॾु आहे। शफ़क़ छा सीन आहे? शफ़क़ थो चवां, शफ़क़ थी वियो आहे। शफ़क़ बासमा को बासमा के दिमाग में दिल में शफ़क़ बस जी वई आहे। बस जी वई शफ़क़। सो बासमा गॾु आहे। बासमा अॼु तव्हां छा पिया ठाहियो? छा सीन आहे? छा पूरो सामान खणी आयो? हां असांजो अॼु जेका रेसिपी आहे, असां वाङण था ठाहियूं। हां ॾही वारा आहिनि। ॾही वारा? हां ऐं ग्रीन मैक्रोनी था ठाहियूं। ग्रीन मैक्रोनी ठीकु आहे। जेका असां पहिरियों वाङण ठाहींदासीं, हुन जा जेका अज्जा आहिनि, इंग्रीडियंट्स मां तव्हांखे ॿुधायां थी। असां हिन में ॾही पवंदी ऐं वाङण आहिनि, हिननि खे मां जेका गोलाई में कटे छॾियो आहे। घणा नी पाव खनि थींदा? हां पाव थींदा या अधु पाव। ठीकु आहे। ऐं हिन में जेका थूम जो पेस्ट वेंदो, ॻाढ़ा मिर्च 1 चम्मच, चाट मसालो 1 चम्मच, हल्दी पाउडर 1 चम्मच, जीरो 1 चम्मच, लूणु अधु चम्मच ऐं सावा हे बिल्कुलु साबुत ॻाढ़ा मिर्च हूंदा आहिनि, हे बिल्कुलु आहे। हे भिगार में असां हिन जे मिक्स कंदासीं। ठीकु आहे। त पोइ पहिरियां असां हिनखे मैरिनेट कंदासीं ऐं हिन में गिदामिड़ी बि वेंदी। बिल्कुलु। ऐं ॿी असांजी जेकी रेसिपी आहे, हुनजा मां इंग्रीडियंट्स तव्हांखे पोइ बाद में ॿुधायां थी। त पहिरें जेका हिन में आहे, असां गिदामिड़ी जेका आहे हो मिक्स था कयूं। गिदामिड़ी मिक्स कंदो। हिन जो पेस्ट असां ठाहियो हुयो। ऐं हे जेका फ्राई थींदो। नमक आहे? हां लूणु घणो केतिरो? अधु चम्मच। ॻाढ़ा मिर्च चम्मच थी विया ॻाढ़ा। चाट मसालो 1 चम्मच। हे भरे करे मां हिन में मिक्स कयो आहे। ऐं थोरो हिन में अधु चम्मच जेका आहे थूम जो पेस्ट, हिनखे मिक्स कंदासीं। हिन में थोरो ऑयल बि असां मिक्स कंदासीं, शफ़क़ कुकिंग ऑयल। बिल्कुलु शफ़क़ कुकिंग ऑयल। बिल्कुल भी स्मेल कोन्हे हिन में, जेका ऑयल में हूंदियूं आहिनि न, स्मेल थी रहंदी आहे, मतिलबु पियल हुजे। रीयूज़ बि तव्हां हिनखे करे सघो था। वेरी गुड, सही। सो ये रेसिपी तैयार थी है तमामु सुठे तरीक़े सां। बासमा हिनखे मेल्ट पे करे मां हिनखे जेंस ताईं मैरिनेट थी कयां, मां हिते जेको पंहिंजो कुकिंग ऑयल आहे हो थी रखां फॉर फ्राइंग। अच्छा सही। अधु पाव थियो हूंदो इहो? हां हे मां जेका हिन में अधु पाव मतिलबु डीप फ्राई करिणो आहे। अच्छा सही आहे। अच्छा डीप फ्राई करे। असां जी डिश नालो छा आहे हिन जो? इहे जेका आहिनि गुजराती बेंगण आहिनि। गुजराती वाङण? हां जेका मां हिननि खे ॿुधायां थी, मतिलबु तव्हां हिनखे मोस्टली हिननि खे जेका माण्हू आहिनि हो ॾही वारा वाङण बि चवंदा आहिनि। ॾही वारा वाङण? हां गुजराती डिश आहे। हां गुजराती वाङण। हां बिल्कुलु। असां अक्सर ॾही वारा वाङण ॿुधायूं त ॾही वारा वाङण हूंदा आहिनि। असांखे गुजराती जेको आहे वाङण ठाहिणु सेखारींदी बासमा ऐं शफ़क़ कुकिंग ऑयल में। ऐं शफ़क़ कुकिंग ऑयल में तमामु हिकिड़ो बहितरीनु ऑयल आहे, तमामु कोलेस्ट्रॉल समझो फ्री ऑयल आहे। हिन में जेका इंग्रीडियंट्स आहिनि मां तव्हांखे ॿुधायां। अॼुकल्ह जेका आहे हर माण्हू हेल्थ कॉन्शियस थी वियो आहे।
त मूंखे हेल्थ कॉन्शियस आहे ऐं टाइम बि कोन हूंदो आहे एक्सरसाइज़ जे लाइ या बस पोइ पंहिंजी डाइट खे कंट्रोल करणु ज़रूरी आहे। सेहत बिल्कुलु इंग्रीडियंट्स हिन में जेको कंदोला ऑयल आहे, सनफ्लावर ऑयल आहे, सोयाबीन ऑयल आहे, विटामिन A 33 आहे, 44 IUNG एंड विटामिन D एंड 33 पॉइंट ओके वेरी गुड। हिन में हिकु हिकु शइ डिटेल सां आहे। आई होप सो कि तव्हां हिन कुकिंग ऑयल खे ज़रूरु पंहिंजे घर में यूज़ कयो ऐं पंहिंजी हर ॾींहं जो आगाज़ जेको आहे, हर ॾींहं जो आगाज़ शफ़ा कुकिंग ऑयल सां स्टार्ट कयो। ॾाढो सुठो ऑयल आहे, यानी पैकिंग ॾाढी मज़ेदार आहे। ऐं हिकिड़ी मतिलबु मां लास्ट वीक असां कुझु रेसिपीज़ ठाहियूंसीं, ॾाढियूं सुठियूं पियूं लॻनि, ॾाढो मज़ो आयो। सो अॼु असां जेको आहे बासमा सां गॾु आहियूं। बासमा बाक़ाइदा कटिंग बोर्ड ऐं बाक़ाइदा हिकिड़ी फॉर्म में अचियलु आहे जंहिंमें बासमा हाणे टमाटा कटे रही आहे। टमाटा हुन में टमाटर बि मिक्स कंदासीं असां। अच्छा सही आहे, वेरी गुड। जेसि ताईं असांजो कुकिंग ऑयल जेको आहे हो गरम थी रहे। वेरी गुड वेरी गुड। सो कुकिंग ऑयल गरम थिए वेठो, जेके तव्हां बि जेको आहे ॾिसणु चाहियो था या का रेसिपी ठाहिणु चाहियो था या सिखणु चाहियो था त महिरबानी करे असांजो जेको आहे कैफे सिंध शो ॾिसो KTN ते। जेके न उन खां पोइ तव्हांखे मिस थो थी वञे, तव्हां यूट्यूब ते बि ॾिसी सघो था। असांजो कैफे सिंध आहे, उते तव्हां का रेसिपी ठाहिणु चाहियो था या का ख़वातीन आहे या औरतूं असां वटि, त हे तव्हां हिनखे ट्राई कंदा। पटाखा अथव? हा बिल्कुलु थींदो, इहो थींदो थींदो बाक़ाइदा। ॾही वारा हिनखे चवंदासीं, ॾही वारा पकोड़ा। हा, ॾही वारा वाङण। ॾही वारा वाङण हाणे फ्राई था थियनि, हिननि जो हिकिड़ो प्रोसेस थींदो। ॾही वारा वाङण, हा हिननि खे सुठे नमूने खां तव्हांखे जेका फ्राई करिणो आहे। सही आहे, ॾिसो था त फ्राई थी रहिया आहिनि। हा बिल्कुलु, ॿुधाईंदा हलो बासमा। हा, इहा ॾाढी यूनिक रेसिपी आहे, ॿार मोस्टली न खाईंदा आहिनि। अच्छा, तव्हां हा हीअं करे हुननि खे ठाहे ॾियो ऐं चांवरनि सां गॾु हिन खे तव्हां खायो त ॾाढो सुठो लॻंदो। वेरी गुड। अच्छा, ॿिया बि विझंदासीं असां हिन में? हा, विझी सघां थी, फ्राई थियनि। तव्हां हिन खे लंबाई में बि कटे सघो था। हा हा, गोलाई में भी तव्हां हिन खे कटे सघो था। जहिड़ो तव्हांखे नमूनो हिन जो पसंदि आहे, शेप पसंदि आहे, तव्हां हुन में हिन खे ईज़ीली मैरिनेट करे खाए सघो था। पोइ बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। खुशबू अचणु शुरू थी वई आहे, फर्स्ट क्लास। ऐं मुंहिंजो त फेवरेट आहे। अच्छा, फेवरेट आहे तव्हांजो? हा, जेसि ताईं इहे फ्राई थिए असां हिन जी जेका ॿी कटिंग्स आहिनि, हा हा, ॿी कटिंग उहा रेडी था कयूं। ठीकु आहे। सो बिल्कुलु जेके तव्हां बि इहे डिशेस ठाहिणु चाहियो था, बिल्कुलु इंजॉय करणु चाहियो था ऐं टेस्ट डेफिनेट हूंदो टेस्ट रेसिपीज़ में, त मां चाहियां थो त तव्हां असां कैफे सिंध खे फॉलो कयो। कैफे सिंध जो असांजो जेको हीउ किचन आहे, तमामु बहितरीनु डिशेस आहिनि। हर वीक का न का मां अॻिले हफ़्ते बि फरमाइश कई, पर मां कोशिशि कंदुसि त जेको आहे रमज़ान में कैफे सिंध हलंदो मुंहिंजे हिसाब रमज़ान में। रमज़ान में मुंहिंजे ख़्याल में शायदि न आहे हले। रमज़ान किचन जो सेगमेंट हूंदो आहे रमज़ान में, किचन सेगमेंट त हूंदो मुंहिंजे हिसाब। हा हा, किचन सेगमेंट हूंदो। रमज़ान में तव्हांजे घर में छा मतिलबु रूटीन हूंदो आहे? रूटीन एक्चुअली रमज़ान में रूटीन इहा हूंदी आहे असांजी त सहरी महिल त हल्को फुल्को ई खाईंदो आहे माण्हू। ठीकु ठीकु। ऐं असां वटि जेको अॼुकल्ह हिते कराची में ट्रेंड पातल पियल आहे त पकोड़ा समोसा, इहो हाणे मां कोशिशि कंदो अवॉइड कंदो आहियां। मां कोशिशि कंदो आहियां फ्रूटी खावां। या त वरी तव्हां असां वटि अक्सर करे जीअं ॻोठनि में अक्सर करे जेके ॻोठनि उन्हनि में अक्सर करे माण्हू डायरेक्ट मानी खाईंदा आहिनि। ऐं हिकिड़ो सुठो फार्मूलो आहे, सुठो आहे, सुनत बि आहे। सुनत बि आहे। ऐं माना हल्को फुल्को मतिलबु ईअं उहो त हल्को फुल्को थी वेंदो आहे, तव्हांजो फ्रूट थी वियो या कुझु थी वियो, बट मतिलबु
मानी खाइण वारो रवाजु ॾाढो सुठो आहे। हाँ त सॼो ॾींहुं तव्हां जेका एनर्जी आहे उहो मिले थी। वरी पकोड़ा समोसा खाओ, हुन में ऑयल वरी ॿिया फूड्स ग्रीसी कुझु फूड्स जो अलाए कीअं पकल आहिनि। बिल्कुलु तो न जेको मतलब आहे न असांखे इहा मतलब सहरी असां सुठे नमूने खां कंदा आहियूं, पोइ वरी अफ़्तार जे टाइम ते पकोड़ा समोसा ॾाढो हिकिड़ो हिट्स कंदा आहिनि। छो त असांजो पेट बिल्कुलु जेका स्टमक हूंदो आहे न असांजो उहो खाली हूंदो आहे, एम्प्टी हूंदो आहे। त पोइ हिकदमि अगरि हे ऑयली शयूं असां खाईंदा हे असांजे लाइ डिज़ीज़ पैदा करे सघे। बिल्कुलु पर फ्रूट तव्हां फ्रूट बिलीव कयो तव्हां, मां सोचे छॾियुमि, मां विच में ॾाढो माना 2-3 महीना मां वरी कॾहिं रूटीन मुंहिंजी अॻिते पोइ थिया न, त मां लंच करणी छॾे ॾिनो, सिर्फ़ु फ्रूट पियो खावां, सॼो फ्रूट खाईंदो हुयुसि। त उहो रूटीन ठही वई मूंखे, माना शाम मंझंदि जो मूंखे बिल्कुलु बुख लॻंदी त फ्रूट अचणु घुरिजे। ऐं मानी खावां, फाइबर ज़रूरी आहे तव्हांजे जिस्म लाइ, बट पोइ तव्हां मिस कंदा हुओ इन्हनि शयुनि खे। पर इन्हनि शयुनि ते जीअं अक्सर डायरेक्ट मानी खाइबी आहे, ॾाढो वणंदो आहे। हिन वक़्तु ॾाढो मिस कंदो आहे मां जे हथ जी मानी। उहा शायदि मां शायदि अलाए किथे किथे दुनिया घुमी आहे मां बि, शायदि ओड़ी मानी मां शायदि किथे न खाइजी हूंदी जेको। मूंखे यादि आहे हिकु दफ़ो बासमा मां इंडोनेशिया में हुजां, बाली में। पोइ उते ख़बर अथव हलाल फूड ॾाढो ॾुखियो मिलंदो आहे न, मतिलबु दुनिया अलाए किथे किथे। उते मां हिकिड़ी दाल मखनी खाधी हुई, रेस्टोरेंट हो हिकिड़ो पाकी, ऐं जिते पाकिस्तानी फूड मिले पियो, ऐं जेके एशिया वारा असां जेके मिलंदा आहिनि, जे गुजराती ॻाल्हि कई आहे, अहिड़ी दाल मखनी शायदि मां कॾहिं किथे खाधी हुजे। अच्छा, असां बि पंहिंजे शो में उहा दाल मखनी ठाही हुई, असां बुटो हुयो मूं सां गॾु, ऐं ॾाढी सुठी ठही हुई, ऐं हुन जा रिव्यूज़ ॾाढा सुठा हुआ। रिव्यू सुठा आहे। हा, मां तव्हांखे ज़रूरु लिंक फॉरवर्ड कंदमि। बिल्कुलु बिल्कुलु। त ॾाढी सुठी ठही हुई। 3 दाल हूंदियूं आहिनि, हुननि सां गॾु मिली करे असां हुनखे पचायो हुयो। तो बिल्कुलु तमामु सुठी ॻाल्हि आई आहे, ईअं शयूं कंदासीं पाण, ऐं जेको आहे रेसिपीज़ ठाहिणु सिखंदुमि तव्हां खां मां बिल्कुलु। अच्छा, हाणे तव्हां हिनखे छा कंदा? मां हाणे हिनखे डिश आउट थी कयां। असांजा जेका वाङण आहिनि थी रहिया आहिनि। हा, तयारु थी वेंदी। हा, वेरी गुड। ॾिसी रहिया आहियो त तव्हां, असां हिनखे डिश आउट था कयूं। जेका जंहिं में मूंखे सर्व करिणो आहे उन में मां हिनखे डिश आउट थी कयां। सही आहे। वेरी गुड। कलर हिन ब्राउन थी वियो आहे। वाङण खे एतिरे ई इन लेवल ताईं कढणु घुरिजे, थोरा सॉफ्ट हुजनि, सफ़ा हो न वञे। गुड आइडिया। खाईंदा आहिनि न माण्हू, सब्जियूं हेतिरी पसंदि न कंदा आहिनि, रुॻा चिकन हुजे या मटन हुजे, गोश्त हुजे, त सब्जी मूं वटि घणा फीडबैक आहिनि त असांखे सब्जियूं दालनि इहा जेका आहे पचाइणु सेखारियो सुठे नमूने खां। हा, सब्जियुनि जो, हा बिल्कुलु। ऐं सुठी ॻाल्हि आहे, सब्जियुनि जे तरफ़ वञणु घुरिजे असांखे घणो। अक्सर करे असां वटि इहो ई आहे त अक्सर करे गोश्त मिर्च ऐं इन क़िस्म जो घणो थींदा। अच्छा, हाणे छा ॾही विझंदा आहिनि? हा, हाणे हिन में थोरी ॾही विझंदासीं। ॾही में थोरो पाणी विझंदा? हा। हाणे जेका टमाटा मां कटिया हुया, हा हा, हे टमाटा हिन जे मथे। सही आहे। सावा मिर्च, वेरी गुड। थोड़ा धाणा, वेरी गुड। हाणे हिनी दही में मां जेका आहे चुटकी चाट मसालो, मिक्स कंदमि हिनखे। चुटकी चाट मसालो, वेरी गुड। ॾहीअ में अच्छा, मूं वटि आहे ॻाढ़ा मिर्च, ॻाढ़ा मिर्च कुटियल, हे बि हस्बे ज़रूरत। थोड़ो हिन में लूणु, हा, चुटकी, हा, लूणु मां थोड़ो घटि, लूणु माना थोड़ो घटि विझंदा? हा, या तव्हांजी मर्ज़ी आहे। हाणे इहा जेका आहे हिन जे मथां इहा हितां कंदव? हा। बहरहाल अहिड़ी ख़ूबसूरत ऐं मज़ेदार क़िस्म जी रेसिपीज़ ठहनि थियूं त मां तव्हांखे ज़रूरु चवंदुमि, अक्सर करे कुकिंग जा शोज़ जिते किथे मां चाहियां थो असांजे जेके सखर, शिकारपुर, लाड़कानो, हैदराबाद, कंदकोट, कश्मीर, घोटकी, रड़की, हिन लाड़ वारे पासे, हिन वारे पासे जेके रेसिपीज़ तव्हांखां शो मिस थो थी वञे त यूट्यूब ते तव्हां असांजो शो फॉलो कयो। यूट्यूब ते KTN जो ऑफिशियल चैनल मौजूदु आहे, उते फॉलो कयो, तीअं रेसिपीज़ तव्हां ठाहे सघो था। अच्छा, हाणे तव्हां हिन में ॾही मिक्स करे छॾी? हा, ॾही हिन में मां मिक्स करे छॾी आहे। हा हा। हाणे जेका आहे टमाटा जेके तव्हां कटिया आहिनि या मथे। हा, अच्छा। हा, हाणे जेका आहे हिनखे थोरो मां मिक्स कंदमि। मिक्स कंदो हिनखे? हा। अच्छा, इहो वाङण, अच्छा सही आहे, माना हीअ गरम ई आहे, सही आहे। हाणे
सही आहे। ये थोड़ो थोड़ो नज़र अचे। सही आहे, वेरी गुड। ॾाढो ख़ूबसूरत थो नज़र अचे, ॾाढो ॾिसण में ॾाढो ख़ूबसूरत नज़र अचे थो। जॾहिं अहिड़ा कलरफुल रेसिपी हूंदी त ॿार त ज़रूरु खाईंदा। बिल्कुलु। हाणे हिन में असां भिगार जेका आहे उहा विझंदा। अच्छा, भिगार जेका आहे उहा हिन जी, उहा हिन में विझंदा तव्हां? हा, थोरो मां तेल कढी छॾींदमि। हा। त इन जो रीज़न हिन सां टेस्ट थींदो, तड़को ईंदो आहे, छा थींदो? हा, तड़को ई ईंदो न? हा, तड़को ईंदो। इनमें जीरो। अच्छा, इन में जीरो विझी सघो था तव्हां? वेरी गुड। वाकई नयूं नयूं शयूं सिखाए भई। सो तव्हां जेसिताईं कयो, हिकिड़ो ब्रेक वठूं असां? बिल्कुलु, हिकिड़ो ब्रेक वठूं। हिन तव्हांखे तेल जो असां तड़को ॾींदासीं जंहिंमें जीरो बि मिलायो आहे, जीरो ऐं साबुत ॻाढ़ा मिर्च बि, ऐं हे हिन जे मां मथे तो बिल्कुलु हिकिड़ो ब्रेक वठंदा। ब्रेक खां पोइ कचहरी कंदा तव्हां सां। कैफे सिंध जो हली रहियो आहे ऐं तमामु ख़ूबसूरत रेसिपीज़ तयारु थी वेंदो। काॾे न वञो, राजू सां भली करे आया, भली करे आया। वेलकम बैक व्यूअर्स, वेलकम बैक टू कैफे सिंध। कैफे सिंध में तव्हांखे भली कार वेलकम चऊं था ऐं डिश आउट असां करे चुका आहियूं ऐं ॾाढो हिकिड़ो बहितरीनु क़िस्म जो डिश आउट ॾिसो तव्हां। मूंखे ॾाढो सुठो थो लॻे यार, ॾाढो अमेज़िंग, ॾाढो टेस्टी लॻे थो। थैंक यू सो मच। तव्हांखे टेस्ट में बि ॾाढो सुठो लॻंदो इंशाल्लाह। ऐं हाणे असां हलूं था पंहिंजी ॿी रेसिपी ते, जेका आहे ग्रीन मैक्रोनी। हिन में जेका आहे मैदो पवंदो। ग्रीन मैक्रोनी में? हा, ये मैक्रोनी आहे। हिन में मां हिनखे बॉइल करे छॾियो। ग्रीन हिन में कलर ऐड कयो आहे? हा, कलर ऐड कयो आहे। ऐं उहो असांजो शफ़क़ कुकिंग ऑयल ऐं थूम जो पेस्ट, लूणु, कारा मिर्च, चिकन पाउडर, हे सभु हिकु चम्मच या अधु चम्मच। सही आहे। क्रीम पवंदी हिन में, ठीकु आहे। ऐं हिन में शिमला मिर्च, बसर ऐं हिन सां गॾु हिन में मस्टर्ड जेका आहे मस्टर्ड पेस्ट असां मिक्स कंदासीं। क्रीम चीज़ आहे ऐं क्रीम आहे ऐं मिल्क बि पवंदो हिन में। ठीकु आहे। त पहिरियों असां स्टार्ट था कयूं। बेकिंग पाउडर? हा, इहा असां वटि मैदो आहे। अच्छा, मैदो आहे। ठीकु आहे। इहो मैदो में फ़िलहाल ऑयल वाल आहे कुझु बि न आहे। हा, इहो मैदो हिन में मां मिक्स कयो आहे ऐं शफ़क़ कुकिंग ऑयल थी मिक्स कयां। केतिरो हिन में अंदाज़न? 3 टेबल स्पून। ठीकु आहे। इहो ॾिसो बिल्कुलु पाणी वांगुरु आहे, बिल्कुलु बि हिन में आहे ई न चिकनाई। थोरो मैदे खे हिन में असां पचाईंदासीं ऑयल में। हा, थोरो ॻाढ़ो कंदासीं। मां इहो सॼो मैदो हिन में मिक्स थी कयां, मतिलबु 2 टेबल स्पून हुया भरे करे। तव्हां थोरो हिन में वधीक ऑयल विझो, लेकिन असां उहो मैदो जो वधीक विझो आहे। इहो जेका आहे प्रोसेस जेको हूंदो आहे, इहो हे असां 2 मिंट ताईं पचाए 3 मिंट या 2 मिंट 2-3 मिंट पचाए। हा। अच्छा, ॿियो इहो जेका प्रोसेस आहे, इहो रू हिन खे चवंदा आहियूं असां। हिन में इहो रू ठाहींदा आहियूं। इहो कॉन्टिनेंटल फूड्स में रूल हूंदो? हा, रूल न, रू। अच्छा, रू विझंदो आहे। बिल्कुलु, हिन जो नालो आहे रू। अच्छा, नालो आहे रू। इहो जेका आहे थिकनेस एजेंट आहे। अच्छा, थिकनेस। हा, जेको बि कॉन्टिनेंटल पास्तास वास्तास ठहंदा आहिनि, हुनमें कॉर्नफ्लावर न, इहा होटल्स में इहा पवंदो आहे। अच्छा, मैदो। हा, बटर ऐं हे तेल। मां हिनखे शफ़क़ कुकिंग ऑयल में ठाहे सेखारियो आहे तव्हांखे, पर इहो जेको आहे बटर में बि ठहंदो आहे। ठीकु आहे। हाणे हिन स्टेज ते मां हिन में जेका आहे थूम जो पेस्ट विझंदमि। ठीकु आहे। ऐं मूं वटि जेका आहे खीर आहे। खीर, अच्छा, अधु पाव विझणो आहे? हा, अधु पाव। ठीकु आहे। खीर मां हिन में मिक्स करे छॾियो। ॾाढी सुठी रेसिपी आहे। हाणे हिन में थोरी चिकन मूं वटि आहे। अच्छा, सही आहे। ठीकु आहे। क्यूब्स में नंढे नंढे क्यूब्स में कटियल आहे। इहो बि मां हिन में ऐड थी कयां। हिन में पची वेंदो। ठीकु आहे। हाणे जेका बि मसाला आहिनि नाज़रीन, हो मां हिन में मिक्स थी कयां। मसाला ॿुधाईंदा हलिजो। हा, लूणु, हस्बे ज़ाइक़ा। हा, हस्बे ज़ाइक़ा और 1/2 चम्मच। कारा मिर्च।
ऐं ॿियो बि खोड़ सारो मवाद पियो आहे उहो चिकन पाउडर चिकन पाउडर बसि अच्छा बसि बाक़ी उहो ॿियो जेको हुयो असांजो हो अच्छा हिन मिर्च वग़ैरह न पवंदा आहिनि न अच्छा सही हाणे हेतिरो पचाइणो आहे जे त मिल्क ऐं जेको हे ॾिसो इहो पाण ॻाढ़ो थो थिए हिन हा में छो त हिन में मैदो आहे ऐं हिन में असांखे पंहिंजी चिकन खे जेका आहे पचाइणो आहे ठीकु आहे हिन स्टेज ते मां हिन में थोरो पाणी विझंदा पाणी विझंदमि पाणी छा करे विझूं था असां जीअं हिनखे तरो न लॻे या हा मतिलबु तरो हीअं न सड़े लॻे हे थोरो पके हे हेतिरो जेको आहे उहो गाठो न थी वञे माना घाटो न थिए हा ठीकु आहे हाणे हे पचायां थी हिन में अच्छा हिन स्टेज ते मूं वटि जेका आहे हिन में अच्छा बिल्कुलु जेके तमामु बि जेकॾहिं अहिड़ियूं रेसिपीज़ ठाहिणु चाहियो था रेसिपी जे बाबति ॼाणणु चाहियो था कैफे सिंध जेको प्रोग्राम आहे ॾाढो जेको मशहूरु प्रोग्राम उनखे फॉलो कयो यूट्यूब ते बि ॾिसो जेके कुझु तव्हां अहिड़ियूं रेसिपीज़ ठाहिणु चाहियो था कुझु नॉलेज वठणु चाहियो था रेसिपीज़ कीअं ठाहिबियूं ऐं ख़ूबसूरत डिफरेंट न्यू जेको आहे रेसिपीज़ तव्हां ठाहिणु चाहियो था त बिल्कुलु ठाहे सघो था उहे ऐं पेज खे फॉलो कयो लाइक कयो ऐं जेको आहे मस्टर्ड पेस्ट मां हिन में मिक्स करे छॾियो हा ठीकु आहे हाणे हिन स्टेज ते मां हिन में पंहिंजो मयोनीस मिक्स थी कयां मयोनीस मिक्स करे छॾियो आहे हिकिड़ी शइ खे विझी करे हिनखे मिंट हिनखे पचाइणो आहे हिकु शइ इहा हिकु शइ गौर सां ॿुधिजो जेके तव्हां खां शो मिस थो थी वञे त बिल्कुलु यूट्यूब ते वञी करे आराम सां तरीक़े सां बि तव्हां वञी ॻोल्हे सघो था KTN जे ऑफिशियल यूट्यूब जेको चैनल आहे उते वञी करे ॿियूं खोड़ सारियूं शयूं कयूं जेके बासमती नाज़रीन हीअ मूं वटि पनीर आहे ठीकु आहे पनीर चीज़ जेका हूंदी आहे तव्हां वठी सघो था रुगो मां हिकिड़ो चम्मच या 2 टेबल स्पून भरे करे मिक्स कयो आहे आहे हूंदो आहे क्रीमी हूंदो आहे घणो ठीकु आहे ऐं ॾाढो न्यूट्रिशनल आहे हेल्दी बि आहे बट जेका माण्हू वेट कॉन्शियस आहे मज़र वांगुरु वेट कॉन्शियस पर खाईंदो घटि ई आहियां मतिलबु खाईंदो आहियां पर घटि खाईंदो आहियां सो वरी सॼो सभु शफ़क़ कुकिंग ऑयल में तव्हां ठाहे सघो था ऐं शफ़क़ ॾाढो बहितरीनु कुकिंग ऑयल आहे हिन में उहे सभु ख़ासियतूं मौजूदु आहिनि जेके हिकिड़े तमामु बहितरीनु कुकिंग ऑयल में हुजणु घुरिजनि हीअ तव्हां लाइ विटामिन E A ऐं D ऐं जेके तव्हां लाइ स्किन लाइ बोन्स लाइ ऐं हार्ट लाइ जेके तमामु बहितरीनु सभु विटामिन्स हिन में आहिनि ऐं कोलेस्ट्रोल तव्हां हिन जी न जेको आहे इंग्रीडियंट्स पढ़ो जेको कनोला ऑयल आहे सनफ्लावर ऑयल सोयाबीन ऑयल विटामिन A33 विटामिन G33 3.3 सो इहे सभु आहिनि हिन में ऐं हिकिड़ो तमामु बहितरीनु ऑयल आहे ॾाढो ज़रूरी आहे अॼुकल्ह केतिरियूं बीमारियूं थी पयूं डिज़ीज़ थी पयूं जो ख़बर ई नथी पए त हाणे हिन में क्रीम विझी आहे हा सभु वाइट शयूं आहिनि सभु वाइट शयूं इट्स ऑल अबाउट वाइट बाबा वाइट बट लास्ट में पर ग्रीन कीअं थी वेंदो हा ग्रीन कलर बि हिन में हिन स्टेज ते हिन में ग्रीन कलर बि मिक्स करे सघो था पर मां कोन कयो आहे हिनखे नेचुरली रखियो आहे ठीकु आहे हे थोरो पचे जेंस ताईं मां पंहिंजो काउंटर क्लियर थी कयां काउंटर क्लियर इहा बि ज़रूरी आहे हिकिड़ी सुठे शेफ जी निशानी आहे पंहिंजो काउंटर आहिस्ते क्लियर कंदो वेंदो सफ़ाई कंदो वेंदो ऐं माना कम से कम माना तो सफ़ा सुकून लॻे हा हाणे हिन में मां पंहिंजो शिमला मिर्च ऐं सावा बसर ठीकु आहे मिक्स करे छॾियो इहा रेस्टोरेंट स्टाइल रेसिपी आहे तव्हां जेका वॾा रेस्टोरेंट्स आहिनि पास्ता रेस्टोरेंट्स आहिनि हुते मिलंदो आहे ऐं ॾाढी महांगी हूंदियूं आहिनि इन जो हिकिड़ो प्लेटर ई 800 10,000 और 1100 जे हूंदो आहे तव्हां पाण जे घर में ठाहियो मां थोरो हिन में पाणी मिक्स कंदमि अच्छा बिल्कुलु सही आहे मूं वटि थोरो सिरको बि आहे सिरको छा करे विझंदा असां सिरको थोरो टेस्ट लाइ अच्छा टेस्ट के लिए सही है ऐं सिरके ईअं त सिरको टेस्ट जे लाइ पर उहा हुन में छा थींदो आहे त गलाइण जे लाइ बि सुठो हूंदो आहे हा ठीकु आहे हाणे हिन स्टेज ते लास्ट स्टेज ते मैक्रोनी बाहि खे हल्को कंदमि हा बाहि खे हल्को कयो बिल्कुलु सो ये मैक्रोनीज़ पइजी वियूं हिन में
मैक्रोनी से थोड़ो टाइम वठदियूं आहिनि पचण लाइ हा मुंहिंजे हा हिसाब हाणे हिन स्टेज ते थोड़ो ऑरिगानो ऑरिगानो फ्लेवर जे लाइ हूंदो आहे फ्लेवर जे लाइ हा इटालियन हर्ब आहे हे हा हा ऐं हिन सां ऑरिगानो थी रहियो या थाइम थी रही हिन सां ॾाढो सुठो फ्लेवर ईंदो आहे असांजे खाधनि में बेसिकली असांजा त न आहिनि इहे इटालियन आहिनि हा इटालियन हा पर फ्लेवर अची वेंदो आहे टेस्ट करणु कुझु दुनिया में हर माण्हू कहिड़ा खाधा खाए थो रहणी करणी सणी असां ॾिसंदा आहियूं पर हिकिड़ा फूड्स वग़ैरह हर को खाए वेठे त उहो फूड्स खे इंजॉय करे जेके माण्हू टीवीनि में ॾिसनि था या अॼुकल्ह यूट्यूब ते अॼुकल्ह इंटरनेट जो दौरु आहे त उहो साम्हूं बि ठाहे ॾिसी सघनि था ठाहे सघनि था खाई सघनि था पंहिंजे घर में ट्राए करे सघनि था तव्हां अक्सर के डाइन आउट ते वेंदा हो डिनर ते ॿाहिरि वेंदा हो त बहितर आहे त पंहिंजे घर में वञी करे जेको आहे सभु कुझु इतिहार ठाहे सघो था पंहिंजी फैमिली सां गॾु वेही करे इंजॉय करे सघो था सो ही ऑलमोस्ट अबाउट टू रेडी आहे यस इट इज़ रेडी टू सर्व और हाणे हिन खे असां सर्व कंदासीं कुझु बि हिन में न आहे मां रुगो लूणु हाणे हिन में चेक कंदमि हा ठीकु आहे त लूणु केतिरो थोरो मिक्स कंदमि छो त मूंखे घटि थो लॻे हा हा हिन करे घटि थी रहियो आहे असां हिन में घणियूं डेयरी प्रोडक्ट्स मिक्स कया आहिनि रुगो चीज़ थी रही ऐं थोरो चिकन पाउडर ओके अधु चम्मच सो ही ऑलमोस्ट असां हिन खे डिश आउट कंदासीं जी सो बिल्कुलु असां नाज़रीन हिन खे हाणे डिश आउट था कयूं ऐं हीअ असां ठाहियो छा आहे मैक्रोनी ग्रीन मैक्रोनीज़ असां ठाहियूं आहिनि ऐं बासमा तमामु बहितरीनु तरीक़े सां हिन खे ठाहियो आहे ऐं आई होप सो की तव्हां बिल्कुलु जेकॾहिं मां किथे ॿाहिरां त इंजॉय करे सघो था ईअं ई हिकिड़ी टेस्ट ईंदो आहे गरम गरम जॾहिं ईंदा आहिनि इहे सर्व कंदा आहिनि कंहिं रेस्टोरेंट में या किथे तो ॾाढो सुठो थो लॻे ॾाढो मज़ेदार पियो लॻे सो हीअ असांजी अॼु जी ॿी रेसिपी रेडी थी वई आहे ऐं हीअ हाणे सर्व अबाउट टू सर्व आहे ऐं जेको आहे असां सर्व करे सघो था ॾिसो कहिड़ो कलर ऐं केॾो ख़ूबसूरत पियो लॻे ॾाढो केॾो सुठो पियो लॻे हिनखे तव्हां खाई सघो था इंजॉय करे सघो था एंड इट्स अमेज़िंग ॾाढो सुठो पियो लॻे सो ये रेडी आहे जी हे रेडी आहे मज़र असांजी ॿई रेसिपीज़ जेका अॼु जी आहिनि उहा असां रेडी करे छॾियूं आहिनि हा ऐं असांखे तव्हां थोरो रेसिपी ॿुधाईंदा हलो बिल्कुलु पहिरियों असां वाङण ठाहिया हुया दही वारा हुन जे लाइ असां जेका आहे ॾही वरितो हुयो वाङण वरिता हुया ऐं हुनखे असां गिदामड़ी जो पेस्ट वरितो हुयो लूणु चाट मसालो ॻाढ़ा मिर्च जीरो ऐं साबुत गोल मिर्च हुया ठीकु आहे इहे सभु तव्हां हिकिड़ो चम्मच या अधु चम्मच या पंहिंजे हस्बे ज़रूरत वठी छॾियो पहिरें जेका आहे वाङणनि खे मैरिनेट कयो गिदामड़ी जे पेस्ट में लूण में चाट मसाले में ऐं सावा जे ॻाढ़ा मिर्चनि में ठीकु आहे पोइ हुननि खे असां फ्राए कयो पोइ हुन खां पोइ असां टमाटा कटिया सावा मिर्च कटिया पोइ लेयरिंग कई असां पहिरें जेका वाङण हुआ हुननि जी लेयर लॻाई पोइ टमाटनि जी लेयर लॻाई पोइ ॾही में चाट मसालो ऐं थोरो लूणु मिक्स करे पोइ हुनखे असेंबल कयो पोइ हुन में असां भिगाड़ ॾिनो जीरे जो ऐं साबुत गोल मिर्च जेका हूंदी आहे हुन जे मथां असां सावा धाणा जेका आहिनि उहो गार्निश करे छॾिया असांजो रेसिपी तयारु थी रही हाणे असां वटि आहे ग्रीन चीज़ी मैक्रोनी यू कैन से हाणे हिन में जेका आहे असां वरितो ग्रीन करण जे लाइ मैक्रोनी खे कलर विधो हुयो बॉइल कयो हुन खां पोइ जेका असां फ्राई पैन में पहिरें रूह ठाहियो मैदो वरितो टे चमचा ऐं शफ़क़ कुकिंग ऑयल में हुनखे थोरो पचायो त उहो ॻाढ़ो थी रहे हुन खां पोइ हुन में थोरो थूम विझो ऐं चिकन विझी छॾी पोइ वरी अधु पा खीर विझो आहे हुनखे पचायो एतिरो पचायो त थोरो ॻाढ़ो थी रहे जॾहिं ॻाढ़ो थी रहियो पोइ हुन में मायोनीज़ मिक्स कयो पोइ वरी चीज़ मिक्स कई चीज़ खां पोइ वरी हिन में थोरो पाणी विझो ताकी हे थोरो चिपके न हुन खां पोइ हिन में जेका क्रीम मिक्स करण खां पोइ लूणु पंहिंजा चिकन पाउडर ऐं कारा मिर्च सभु पंहिंजे हस्बे ज़रूरत जेतिरो तव्हां ठाहियो त हुन हिसाब सां तव्हांखे हिन में मिक्स करिणो आहे मिक्स करण खां पोइ जेका असांजो ग्रीन मैक्रोनी हुया उहा हिन में मिक्स कयो ऐं थोरो पचायो
त का कसर न रहिजी वञे। हुन खां पोइ मां हिन खे डिश आउट कयो आहे, क्रीम मिक्स करे हो मथां ऑरेगानो ऐं कुटल जेका मिर्च हूंदा आहिनि कलर जे लाइ ऐं सावा जेका धाणा आहिनि, सावा धाणा न बसर, उहा मां गार्निश करे छॾिया। सो वेल, थैंक यू सो मच बासमा। welcome. उम्मीद कयां थो त ॾाढो सुठियूं रेसिपीज़ आहिनि, हिनखे असां खाईंदासीं, ॾाढो ॾिसण में कहिड़ो बहितरीनु ऐं सुठियूं लॻी रहियूं आहिनि। असां बि हिनखे खाईंदासीं। तव्हां बि पंहिंजे घर में इहे जेको आहे जेके ॾही वारा वाङण बि ठाहे सघो था ऐं ग्रीन मैक्रोनीज़ बि पंहिंजे घर में ठाहे सघो था, पर ठाहे सघो था शेफ़ कुकिंग ऑयल सां। शेफ़ कुकिंग ऑयल तमामु बहितरीनु कुकिंग ऑयल आहे ऐं किचन जी सूंह आहे, कुझु किचन जी ख़ूबसूरती आहे ऐं किचन जेको खाधा ठहनि था कंटिन्यूअस ॾाढा टेस्टी थियनि था। सो ज़रूरु इंजॉय कंदा। असां तव्हांजे साम्हूं हीअ रखियूं आहिनि ऐं अॼु जो शो असांजो ख़तमु थियण ते आहे। इनशाला वरी तव्हां सां अॻिले हफ़्ते वरी तव्हां सां कचहरी थींदी, हाल थी नई रेसिपीज़ ठाहींदासीं बासमा सां गॾु। तेसिताईं मुंहिंजे मज़ा सेठा रखींदी इजाज़त ऐं शेफ बासमा खान खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। भली करे आया।